अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। सकरन इंडस पब्लिक सोशल फोरम जे सिटी सकरन जे सदर अली असगर कीरियो पारां मीडिया आॾो प्रेस कॉन्फ्रेंस करे पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान करे छॾियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे असगर कीरियो चयो त इंडस पब्लिक सोशल फोरम सिंध उन तंज़ीम जो सिटी सदर आहियां सकरन जो अली असगर कीरियो। मुंहिंजो मसइलो पंहिंजे प्लाटनि जो मसइलो पंहिंजे ॻोठ तलीअ में जिथे नाजाइज़ कब्ज़ो मुंहिंजे ई कीरा बिरादरी जा माण्हू आहिनि जेके करे रहिया आहिनि ऐं उन्हनि मूंखां उहो ज़बरदस्ती कब्ज़ो करे फुरे छॾिया आहिनि प्लाट। ॿिनि प्लाटनि जो मसइलो आहे मुंहिंजो। मूं काफ़ी माण्हुनि खे दावूं ॾिनियूं पर मुंहिंजो अज़ालो कोन थियो ऐं हींअर मुंहिंजे प्लाटनि में मुंहिंजे मसइले में जेको ज़िले जो इंडस पब्लिक सोशल ज़िले जा बाग़बान बचल कीरियो ऐं हुसैन कीरियो आहिनि, उहे मूंसां सख़्तु ज़्यादतियूं करे रहिया आहिनि। उहे मुंहिंजे जेके मुखालिफ़ आहिनि जेके प्लाट ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि उन्हनि जी भरपूर मददूं पिया कनि, नाजाइज़ूं मददूं पिया कनि। सो इन जे करे आउं ॾाढो मायूस आहियां त छा पोइ असां हिन तंज़ीमी वर्करनि जी का बि इज़त कान्हे का? एतिरो ज़ुल्म ज़्यादतूं असां खां बर्दाश्त कोन थींदो ऐं असां बि महिनत था कयूं। ऐं सच पुछो जॾहिं मूं उहिदो ई संभालियो सिटी सदर जो त मूंखे तक़रीबन 7 महीना थिया। 7 महीननि में 80 उहिदेदार मूं 10 वार्डनि में मुकमल कया पंहिंजी तंज़ीमी प्लेटफार्म ते। ऐं उन खां अलावा 300 मुंहिंजी सिटीअ में मेंबरशिप आहे, सिटी इंडस जी तंज़ीम जी 300 मेंबरशिप आहे। एतिरे क़दुरु आउं महिनत करे रहियो आहियां ऐं अॻिते मुंहिंजो प्लान जेको हो त आउं हज़ारनि जे तादाद में मेंबरशिप करे ऐं हिन तंज़ीम खे मज़बूत कंदुसि, सिटीअ में हिन तंज़ीम खे मज़बूत कंदुसि। पर इहा मुंहिंजी कामयाबी उन्हनि ज़ालिमनि खां नथी जेको आहे सो बर्दाश्त थिए ऐं मूं ते हू पंहिंजे जेको आहे सो मुंहिंजे प्लाट ते हमला कराए ऐं जेको आहे सो उन्हनि जूं मुखालिफ़नि जूं जेको आहे सो सपोर्टूं करे मूंखां हू प्लाट था फुराइणु चाहिनि। दोस्तनि सां सलाह मशवरा करे ऐं इन शइ ते पहुता आहियूं त अॼु आऊं पंहिंजी इंडस पब्लिक सोशल फोरम सिटी सदर जे उहिदे तां इस्तीफ़ा थो ॾियां ऐं मुंहिंजा सिटीअ जा जेके बि उहिदेदार आहिनि वार्डनि में ऐं मेंबरशिप जेके बि आहिनि उन्हनि सां बि सभिनी सां राब्ता करे चुको आहियां। उन्हनि सभिनी दोस्तनि जो रायो इहो आहे त अगरि तो सिटी सदर जो को मसइलो हक़ जो सच जो मसइलो हल नथो थिए त पोइ असांजो छा थींदो। सो इहे सभु दोस्त वीचारा मुंहिंजी हिमायत पिया कनि। सो आईंदा सलाह मशवरा असांजा जारी आहिनि। आईंदा जो प्लेटफार्म जेको बि आहे सलाह मशवरे सां कयो वेंदो ऐं जेको आहे सो इहो सोच वीचार सां कयो वेंदो। ऐं इहे ई दरख़्वास्तूं इहे ई जेके मूंसां नाजाइज़ूं पियूं थियनि इन्हनि जूं दरख़्वास्तूं मूं पाकिस्तान जे आला अमलदारनि ताईं पहुचाए छॾियूं आहिनि। उन में आर्मी चीफ साहबु आहे उनखे अपील कई अथमि, ISI सरबराह उनखे अपील कई अथमि, सदर पाकिस्तान आहे, वज़ीर अज़म पाकिस्तान आहे, वज़ीर अला IG सिंध SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं पाकिस्तान जा तक़रीबन 20 आला अमलदार आहिनि। उन्हनि खे मूं दरख़्वास्तूं कयूं आहिनि त मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं इन्हनि ज़ालिमनि खे मूंखां निजात ॾियारी वञे, मूंखे हक़ु ॾियारियो वञे। ऐं निहायती उन्हनि जो थोराइतो रहंदुसि जॾहिं मूंखे हक़ु मिलंदो आहे, निहायती उन्हनि अमलदार जो थोराइतो रहंदुसि मूंखां। ऐं भरपूर गुज़ारिश थो कयां त ही ताक़तवर आहिनि, मूंसां आला अमलदार इंसाफ़ कनि। तव्हांजो फ़ैसिलो सदर साहिबु कयो नी, छा थियो फ़ैसिलो? इहो बिलाल कीरियो ऐं बचल कीरियो जो फ़ैसिलो आहे। उहा फ़तवा उन्हनि जी आहे, या सरदार साहिब जी फ़तवा न आहे, उहा उन्हनि जी फ़तवा बिलावल जी बचल जी मूं क़बूल कान कई आहे। पर पोइ हुननि लाइ केतिरो हुननि खे सरदार साहिब खे तमामु ग़लति गाइड करे छॾियो जंहिंजे करे टाइम न मिली सघियो, इन जे करे मुलाक़ात न थी सघी। तव्हां मायूस आहियो? मायूस आहियूं, तमामु घणो मायूस आहियूं। असां पंहिंजे महबूब सरदार साहिब खां बि मुतालबो था कयूं त नज़रसानी करे ऐं आर्मी चीफ ऐं आला अमलदार जिन खे एप्लीकेशन कयूं असां सभिनी खां मुतालबो था कयूं त असां सां इंसाफ़ थिए। बसि वधीक ख़बरनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।